फरीदाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। अली हसन चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ फरीदाबाद वेझो यूसी काज़ी आरिफ जे ॻोठियो वली मोहम्मद पंवर काज़ी आरिफ समेत सवें ॻोठनि जे हज़ारे मर्दुनि औरतुनि सां एनजीओ जे नाले ते फिराद। यूसी काज़ी आरिफ जे ॻोठियो वली मोहम्मद पंवर काज़ी आरिफ अहमद खान चांडियो बालू भंज समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि काज़ी आरिफ में एहतजाज कंदे जाहींदे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस पाकिस्तान, निगरानी वज़ीर आज़म, निगरानी वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध ऐं FIA घरू वज़ीर सिंध खां मुतालबो कंदे दाहींदे ॿुधायो त महाबोड 2022 खां पोइ यूसी काज़ी आरिफ में ॿोॾ तबाही मचाए छॾी हुई। मुख़्तलिफ़ NGOs कमु करे रहियूं हुयूं। उन दौरान गुज़िरियल रमज़ान 2023 दौरान 17 रोज़े ते सिंध चांडिया इताह जो मरकज़ी अॻवान अब्दुर्रज़ाक चांडियो ऐं उन सां गॾु कंप्यूटर ऑपरेटर ग़ुलाम मुस्तफ़ा महाजर ऐं संदसि सां राब्ते में हलंदड़ वसीम चांडियो जेको लारकाने में रहंदड़ हुयो ऐं उन्हनि ॿिन्ही सां राब्ते में हुयो। अब्दुर्रज़ाक चांडियो ॻोठाणनि खे ॿुधायो त असां ॿोॾ दौरान ॿोॾ मुतासिरनि जी सहायता लाइ सर्वे करण आया आहियूं, तव्हां पंहिंजी सर्वे कराए। मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ग़ुलाम फारूक शाह जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख मटियारीअ जे दस्तूरी गॾिजाणी थी गुज़री। सिंधी अदबी संगत शाख मटियारी जी दस्तूरी गॾिजाणी ज़ेरे सदारत साज़ खेबर जे काउंसलर अली चौहान जी थी गुज़री, जंहिंमें तिलावत मज़हर मेमन कई जॾहिं त वाई साईं अब्दुर्रज़ाक मेमन पेश कई। गॾिजाणीअ में अयाज़ सिंधी गज़ल, मज़हर शाइरी, ख़याल खत्री शाइरी, एम बचल मेमन अफ़सानो, नाचीज़ मेमन कहाणी, रफ़ीक अमन सुमरो जुमन दरबदर जी वरसीअ जे मौक़े ते भेटा पेश कई। अली चौहान चोस्टा गज़ल ऐं नज़म पेश कया। वेहक जी कार्रवाई ख़याल खत्री ऐं नज़्मो ज़ब्त मोहम्मद असलम मेमन संभालियो। नाचीज़ मेमन जी कहाणी बाबा मूंखे शादी कराए ते दोस्तनि इस्लाही राया ॾिना, जेकी लेखक दिलि सां हंडाइण ऐं उन्हनि ते अमल करण जी हामी भरी। एम बचल हिकु बहितरीन सस्पेंस आधारियल मज़ाया अफ़सानो काकूस जो करो पेश करे तमामु घणो दाद हासिल कयो। साईं अब्दुर्रज़ाक आलमी हालात ते गुफ़्तगू कई जॾहिं त ख़याल खत्री हालात पटियादड़ तख़लीक़ पेश कई, जंहिंखे संगत बेहद घणो साराहियो। आख़िर में ख़ातिर तवाज़ुअ सां गॾिजाणी इक़्तिदाम पज़ीर थी। ठुल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल बरसात दौरान मुतासिरनि जा घर, फसल ऐं रोड रस्ता वग़ैरह तबाह थियण ते हुकूमत पारां मुतासिरनि जी वाहर लाइ घर जी सर्वे कराई वई आहे। मुतासिरनि जी सहायता लाइ हुकूमत पारां घरनि जी तामीरात लाइ मुतासिरनि खे ॾिनल पहिरीं किस्त 75,000 रुपया UBL बैंक जो मैनेजर मुश्ताक मलक पारां मुतासिर औरत खां चेक अप्लाई जे बहाने सां चेक वठी 35,000 रुपया फ्रॉड करे पैसा कढाइण ते बेवा मिसकीन औरत बिरोन लाशारी जॾहिं त बैंक के मैनेजर खां कटवटी थियल पैसनि जे बारे में पुछा कई त मैनेजर मथस दमिरजी करे बेवा मुतासिर औरत माई बिरोन लाशारी सां बद इख़लाक़ीअ सां पेश अची करे संदसि करमपुर पुलिस हवाले कयो। मज़लूम मुतासिर औरत बिरोन लाशारी रोईंदे ॿुधायो त बैंक मैनेजर मुश्ताक मलक घर जी तामीर लाइ आयल पैसनि मां 35,000 रुपया फ्रॉड ज़रिए कटवटी कई आहे। हुन स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान रीजनल डायरेक्टर हैदराबाद, SSP कश्मीर रीजनल मैनेजर शिकारपुर खे अपील कई त मुंहिंजे पैसनि में फ्रॉड कंदड़ करप्ट के बैंक मैनेजर मुश्ताक अहमद मलक खां कटवटी कयल पैसा वापसि कराए मथस कानूनी कार्रवाई करे मूं मिसकिन बेवा सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में कोर्ट सगोरीअ जो दर खड़काईंदुसि। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठरी मीरवा खां। ठरी मीरवा शहर में पाकिस्तान यूटिलिटी स्टोर कारपोरेशन जे तावन सां हिकु मेगा स्टोर मिनी मार्केट जे हवाले सां खोलियो वियो, जंहिंजो इब्तिदा असिस्टेंट कमिश्नर ठरी मीरवा सलीम हसन गडानी, यूटिलिटी स्टोर सखर ज़ोन जे ज़ोनल मैनेजर केसर सईद, रीजनल मैनेजर मौलाबख्श मुगल, एरिया मैनेजर मुज़फ़र शर, यूटिलिटी स्टोर ऑफिसरनि राहत कुरैशी, फारूक शेख ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते यूटिलिटी स्टोर कारपोरेशन सखर जे रीजनल मैनेजर मौलाबख्श मुगल इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ठरी मीरवा हिकु तालके हेडक्वार्टर जो शहर आहे, जिते यूटिलिटी स्टोर कारपोरेशन जा ॿ स्टोर हुया, पर हितां जी वॾी आबादी ऐं हितां जे रहवासियुनि जी ज़रूरतुनि खे ॾिसंदे यूटिलिटी स्टोर इंतिज़ामिया पारां फ़ैसिलो कयो वियो त हिते हिकु वॾो सुपर स्टोर खोलियो वञे, जंहिंजे अटे खंडु गिहु ऐं ॿिए सामान जी कोटा बि वॾे मिक़दार में रखी वञे त जीअं हितां जा माण्हू गवर्नमेंट तरफ़ां मुख़्तलिफ़ आइटमनि ते मिलंदड़ सब्सिडी जो वधि खां वधि फ़ाइदो हासिल करे सघनि। जंहिं बैदि हितां जे एरिया मैनेजर मुज़फ़र शर जी सलाह सां इहो फ़ैसिलो कयो वियो त हिते हिकु मिनी मार्केट मेगा स्टोर खोलियो वञे,
जॾहिं त हाणे हिते मेगा स्टोर खुलण बैदि हितां जे रहवासियुनि खे घुर्जे त आम दुकाननि तां खाद खुराक जो सामान ख़रीद करण बजाए गवर्नमेंट तरफ़ां मिलंदड़ सब्सिडी तहत सरकारी स्टोर तां ख़रीद कनि।